अजो को ॾिहाड़ो रबियुल अव्वल जो ॾिहाड़ो, महीनो रबियुल अव्वल जो महीनो। खुशी आहे जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन महीने में मुझे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खातमुन नबीयीन के दुनिया में मोकिले करे उन कुफ्र ऐं शिरक जा तख्ता भंजराए करे, उन तारीकी, उन जुल्मत, उन अंधेरे मां कढी करे पूरे जहान के नूर हिदायत अता फरमायो। चो सुभान अल्लाह। हिन महीने में विलादत थिया मुझे सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिन दुनिया में अचण बरकता, रहमता, नूरे हिदायता। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुनिया में आया त मोमिन खे खुशी थी, मुसलमान खुश थिया, इब्लीस ऐं शैतान नाउमीद थियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण ते पंहिंजन भी खुशी मनायो त परायन भी खुशी मनायो। अगते हली जेके पराया थिया होया पंहिंजा, जियां अबू लहब जहिड़ो चाचो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत ते खुशी मनाई, पंहिंजे बानीअ खे आज़ाद करे छॾे इशारे सां पंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॼमण ते। यानी नबीअ जे विलादत सां कंहिंजो इख्तिलाफ नाहे। उहे मके जा मिट मैट चाचा सब नबीअ जे विलादत ते खुश थिया हुया के न? ॻाल्हायो त सही। अब इन साउंडन के भी आवाज दे, हिनन जो आवाज कोने कुछ है। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मैट मिट उहे चाचा जेके जानी दुश्मन थिया हुया नबीअ जे विलादत ते उन्हनि खुशी मनाई। यानी नबीअ जे विलादत ते खुशी मनायो। असल जेको उन्हनि इख्तिलाफ कयो हो नबीअ जे पैगाम सां इख्तिलाफ कयो। अब ॻाल्हायो त सही। हा, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत ते खुशी मनाइण वारा उन दौर जा मुशरिक ऐं काफिर भी हुया। जॾहिं नबी साईं पैगाम तौहीद जो ॾिनो तॾहिं उहे मिठाइयूं विराइण वारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत ते उहे चाचा अबू लहब अबू जहल वारा खुशियूं मल्हाइण वारा तॾहिं कावड़ में अची विया ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं साज़िशूं करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़त्ल जे दर पइजी विया। यानी असल मकसद पैगाम मुस्तफ़ा है। ॻाल्हायो छा आहे? अब असल मकसद छा आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में त आया खुशिया, पर आया छाजे करे, पैगाम कहिड़ो खणी आया ऐं उन पैगाम जे तरफ़ नज़र कयो। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन पैगाम में जेको मुखालिफन मुशरिकन काफिरन दुश्मनन जेको तकलीफ़ूं ॾिनियूं ऐं रुकावटूं विधऊं अची करे, ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन पैगाम खे इंशाअल्लाह अॼु बयान कंदासीं, छो त असल मकसद नबी जो पैगाम आहे। तॾहिं चवण वारे हिन अंदाज़ सां चयो त असांजो सुहिणो नबी शान मान वारो अल्लाह खां बाद पूरी काइनात खां मथे शान मुहम्मद मुस्तफ़ा जो आहे। चओ सुभान अल्लाह। कंहिंजो शान आहे? अल्लाह साईं खां हेठि पूरी जिहान खां मथे नबीअनि ऐं रसूलनि खां मथे जेकॾहिं शान ऐं मान आहे त मिठड़े मुहम्मद मुस्तफ़ा जो शान आहे। चई खुदा से तो कम है। सुभान अल्लाह। ॾाढा अञा बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। आए रबियुल अव्वल जो महीनो, ये महीनो सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत जो महीनो आहे। अॼु पिरीअ जी ख़ुशीअ में चवंदो हल सुभान अल्लाह। नबीअ जे विलादत जे ख़ुशी में भी सुभान अल्लाह चवंदो हल ऐं नबीअ जो पैगाम ॿुधंदो हल ऐं चवंदो हल सुभान अल्लाह। चई खुदा से तो कम है और सबसे ज़्यादा दो आलमों में आला हमारे मोहम्मद। चौ बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह। तकबीर में कलमे में नमाज़ों में अज़ां में है नाम इलाही से मिला नाम मोहम्मद। बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह।
अल्लाह सही खान दुआ रब से जेको ॾाढा सुभान अल्लाह चवे उनखे मके मदीने जो दीदार नसीब फरमा। फरमाते थे आदम कि मुझे खुल्द बरी में लिखा हुआ तू बाप मिला नाम मोहम्मद। महबूब की बिरिया पे दुरूदो सलाम हो, जब तक जहां में शम्सो कमर का निजाम हो। जिस दिल में बस गई हो मोहब्बत रसूल की, फिर क्यों ना उस पे आतशो दोज़ख हराम हो। या रब वो दिन दिखा कि तेरी बारगाह से होकर दर रसूल पे हाजिर गुलाम हो। मुझे महबूब जो पैगाम साईं दुनिया में आया, मुझे महबूब जो अचण चो रहमत दिलबर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिहान में आया। मुझे महबूब जो विलादत बरकत अचण मुझे साईं जो बरकत। मुझे महबूब जो दुनिया में पांजो कदम मुबारक रखण रहमत आए, बरकत आए, शफकत आए। दुनिया वारो जने मौजो साईं दुनिया में आयो, महबूब जे विलादत खे ॾिसी करे मिट माइट जेके मुशरिक ऐं काफ़र हुया उन्हनि खुशियूं मनायो, मिठाइयूं तक़सीम कयो। अबू लहब पंहिंजे बानीअ खे आज़ाद कंदो पियो आहे। साईं जन जीअं वरड़ा थींदा विया 40 साल खां बाद नबूवत जे मिलण खां बाद मुझे महबूब ऐलान कयो आहे, फरमे क़ूलू ला इलाहा इल्लल्लाहु तुफ्लिहून। पैगामे मुस्तफा मुझे महबूब जिया तौहीद जो पैगाम ॾिनो, अल्लाह जे कुरान जो दर्स ॾिनाई, त उहे ई मिट उहे ई माइट खुशियूं मनाइण वारा हैरान थी विया, जानी दुश्मन थी पिया। कुछ साहबा मुझे नबी जे कुरान के बुधी करे के यार ईमान आणन लगा, मुसलमान थी वया। ॾींहं ब ॾींहं वधंदा पिया वञनि। पोइ पंहिंजा मिट पंहिंजा माइट अबू लहब हैरान थी करे पंहिंजे रिश्तेदारनि खे घुरायाई, मके जा सरदार घुरायाई, वॾा वॾा रईस घुराए करे उन्हनि सां मशवरो कयई कि यार अचो त सही, हिन जे अचण में तो खुशी मनाया आहे। होयो त ॾाढो प्यारो, जॾहिं बचपन में भी प्यारो हुयो, अखलाक वारो हुयो। हाणे हिन हिकिड़ो नओं पैगाम शुरू कयो आहे, हिकिड़े अल्लाह जो दर्स ॾींदो पियो आहे, असांजे माबूदन जो इनकार करे थो पियो। ॾींहं ब ॾींहं जा यार वधंदा था वञनि, अचो कुझु कयो त सही। वॾा वॾा मुशरिक गॾु थिया, इस्मिली हाल में वया। अबू जहल आयो आहे, अबू लहब आयो, उतबा ऐं शेबा आया, अबू सुफियान जहिड़ा वॾा सरदार। पोइ मुशरिकनि जो हिकिड़ो फ़ैसिले करण जी जॻह, मशवरे करण जी जॻह, जंहिंजो नालो हुयो दार नदवा, उहो मुशरिकनि जो इस्मिली हाल हुयो, जंहिंमें वॾा वॾा फ़ैसला कंदा हुया, वॾा वॾा राज़ फ़ाहिश कंदा हुया। उन दार नदवा में गॾु थिया, दरवाज़ो बंदि कयो वियो आहे। मोहम्मद मुस्तफा जे ख़िलाफ़ साज़िश छा कजे, इन जे क़ुरान खे कीअं रोकजे, इन जे पैगाम खे कीअं
कीअं रोकजे। शैतान खे पतो पइजी वियो मके जा मुशरिक वॾा सरदार नबीअ जे खिलाफ थी विया, दार नदवा में जमा थी विया। उन शैतान खे वारो लॻो इंसानी शिकिल अख्तियार करे, पोड़ो थी करे, हाजी बणजी करे, अच्छी दाढ़ीअ सां लछड़ी खणी करे सिधो दार नदवा जे दरवाज़े ते आयो। दरवाज़ो खटकायो वियो आहे, अंदरों आवाज़ आयो, मन दकल बाब केर आहे? असांजे दरवाज़े खे खटकाइण वारो, असां आम मीटिंग में आयो, आम मशवरो आहे। शैतान जवाब ॾिनो, मां नजद जे बाशिंदान मां आयो आहियां, मूंखे ख़बर मिली आहे तव्हांजी ॻाल्हि लीक थी वई आहे, मोहम्मद मुस्तफा जे ख़िलाफ़ तव्हांजो मशवरो आहे, तव्हांजो मीटिंग आहे। मुंहिंजी बि दिलि घुरी आहे मां बि शरीक थियां, मां बि को मशवरो ॾियां, मन तव्हांखे फ़ाइदो थिए। अबू जाल चयो, मरहबा, अहिड़े माण्हुनि जी त ज़रूरत आहे जेके नबीअ जे ख़िलाफ़ हुजनि, मोहम्मद मुस्तफा जे प्रोग्राम जे ख़िलाफ़ हुजनि, पैगाम जे ख़िलाफ़ हुजनि। यादि रखो शादात कोट जा मुसलमानो, उन मुशरिकनि खे नबी जे विलादत सां इख्तिलाफ न हो, नबी जे पैगाम सां इख्तिलाफ छा सां हुयो? ॻाल्हायो त अॼु नबीअ जे विलादत ते ख़ुशियूं मल्हाइण वारा, नचण वारा, रोड रसा बंदि करण वारा, उन खां पुछी ॾिस नबीअ जो पैगाम छा आहे। असल मुसलमान सुन्नी ऐं मोमिन त उहो आहे, नबीअ जो आशिक त उहो आहे जेको नबीअ जे पैगाम खे सीने सां लॻाए। आहे की न? हा, नबीअ जे दर्स खे, नबीअ जे सुन्नत खे, महबूब जे पैगाम ते अमल करे। असल मोमिन हुनखे चइबो आहे। नबीअ जे विलादत ते त ख़ुशियूं मल्हाइण वारा मुशरिक ऐं काफ़िर बि हुया, हो जॾहिं पैगाम ॿुधऊं तॾहिं इख्तिलाफ शुरू कयूं, अंदर गॾिजी करे वेठा। छा मशवरो आहे, छा कजे? शैतान इब्लीस इंसानी शिकिल में आहे, हाणे ख़बर नथी पए उनखे। मशवरो कयो वियो, मुशरिकनि जे सरदारनि मां हिकिड़े इहो मशवरो ॾिनो, चई माज़ल्ला मुंहिंजो मशवरो त इहो आहे, मोहम्मद मुस्तफा खे गिरफ़्तार कजे, हथनि पेरनि में जंजीर विझी करे जेल में रखजे, न ॿार हूंदो न क़ुरान बि ॿुधाईंदो। शैतान वेठो हुयो, चई न बाबा न, इहो मशवरो तुंहिंजो ग़लति। हैरान थियो अबू जाल, चयो चाचा ख़ैर त आहे, छा ख़राबी आहे हिन में? इहो मशवरो बि ग़लति। अबू जाल चयो भला चाचा सगुरा छा कजे, कहिड़ो मशवरो सही आहे? त उन वक़्त में शैतान अबू जाल जे ज़हन में विसवस विधो। त अबू जाल चवण लॻो, मुंहिंजे ज़हन में मशवरो आयो। कहिड़ो? अबू जाल चवण लॻो, मुंहिंजो मशवरो ही आहे, इन नबीअ जे पैगाम जे ख़िलाफ़, तौहीद जे ख़िलाफ़ जेकरे मुक़ाबलो करणो आहे, वस सामे नाहे। सवल कबीलन मां सव जवान घुरायो, उन्हनि जे हथनि में तलवारूं ॾियो, पोइ नबीअ जे बिस्तरे जे मथां रात जे वॻड़े में हमिलो कनि। माज़ल्ला इन बीबी आमना जे लाल खे शहीद करे छॾनि, न हूंदो न क़ुरान बि ॿुधाईंदो। शैतान टपो ॾेई करे उथी बीठो, चई वाह वाह अबू जाल, वाह वाह, वाह जो मशवरो ॾिनई, भाकुर पाताई, अबू जाल खे चुमियो ॾिनाई, चई देर न कजो, अजी रात ई रात इन मासूम पैगंबर खे क़त्ल कजो। हुन क़त्ल जी तयारी आहे, साज़िश थी वियो आहे, मकर थी वियो आहे। सभ कबीलनि मां जवान घुराया विया, तलवारूं हथनि में ॾियारिया विया। शादात कोट जा मुसलमानो, मुंहिंजे प्रिय खे ख़बर न आहे। अल्लाह फरमायो, जिब्राईल जी मुंहिंजा रब जलील, जल्दी कर मुंहिंजो क़ुरान खणी वई, मुंहिंजे प्रिय खे बाख़बर कर। सुणा तुंहिंजे ख़िलाफ़ मुशरिकनि मशवरो कयो आहे, मकर कयो आहे। दुनिया वारो क़ुरान जो ॿुधण त सवाब आहे, हिन सोने जो दीदार बि सवाब आहे। कर यार जो दीदार, तू सुभान अल्लाह त चो, मां क़ुरान जो दीदार करायां। ॾाढा सुभान अल्लाह चो, बुलंद आवाज़। क़ुरान तो खोलिया ही मां हींअर थो, खोल क़ुरान। अल्लाह जे क़ुरान ऐलान कयो आहे, फरमाए बिस्मिल्लाह
नासी पारा है सूरज जो नालो सूरतुल अनफाल है आयत नंबर 3 हुआ है अल्लाह साईं कुरान में ऐलान कयो सोना तो के खबर ना है तुझे खिलाफ साजिश थी वयो दुश्मन न मकर कयो फरमाई वाइद यमकुरु बिकल्लज़ीना कफरू ले युस्बितुका ओ यक़तुलुका ओ युखरिजुका व यमकुरूना व यमकुरुल्लाहु वल्लाहु खैरुल माकिरीन। बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। बेखबर नबी के बाखबर कहीं कयो गालायो तो माना नबी के खबर ना तदे तो अल्लाह कुरान नाज़िल कयो न हाने मां तवा का सवाल तो कया लिखल पढ़ल वेठा आयो सवाल कयो उनन खा जेके चवन था नबी आलिमुल गैबा जे करे नबी आलिमुल गैब जे हा तो उनन जे मशोरे ए मकर जो नबी के खबर पैजी वई हा जो अल्लाह कुरान नाज़िल न करे गाल समझ में आई कि ना अल्लाह साईं कुरान नाज़िल करे पांजे पीरिय के बाखबर कयो सोना होशियार थी जाए मक्के जे रईसन सरदारन तुझे खिलाफ मकर कयो रब केड़ो मकर कयो बुधो दुनिया वारो फरमाई युस्बितु का सोना उन चयो या नबी के गिरफ्तार कजे तो के जेल में रखन ओ यक़तुलु का या तो के कत्ल करे छरन ओ यखरिजु का या तो के मुल्क बदर करे छरन अल्लाह मुझो केड़ो कसूर आहे ये तो होया मुझे विलादत खुशियों मनाया ये तो होया मुझे विलादत मिठाइयों तकसीम कया यो तो चाचो बोला बोयो जे मुझे विलादत पानी के पांजे के आजाद कयो रब हाने छा थी वयो इन के बुधो दुनिया वारो नबी जे पैगाम जे खिलाफ इख्तिलाफ थी वयो अल्लाह फरमायो सुना घबराना उन भी मकर कयो वयमकुरू वयमकुरुल्लाहु उन्हनि भी मकर कयो मां अल्लाह भी हीलो कयो उन्हनि कत्ल करण जो मशवरो कयो मां अल्लाह बचाइण जो सोचो आहे हुन खत्म करण जो मीटिंग कयो मां अल्लाह हिफाजत जे लाइ सोचो वयमकुरूना वयमकुरुल्लाहु वल्लाहु खैरुल माकिरीन। इख्तिलाफ छाजे करियो नबी जे पैगाम जे खिलाफ जिया उए जवान आया तलवारूं खणी करे तवज्जो कर घर जे चौतर बी रया अल्लाह फरमायो महबूब उठ तो सही ही राता दुश्मन भी बीठा थी पांजे घर के भी छरणो थी ओ मुझा अल्लाह एडा दुश्मन बियारू बीठो वरी फरमायो था त घर का भी बाहर निकलो अजीब गाल अल्लाह फरमायो पिरी घबराना मां अल्लाह जो तुझो आया दुआ माथो बुधाया है पढ़न तुझो कमा निजातण मां अल्लाह जो कमा बुध कुरान मुझे सामो अल्लाह जो कुरान खुलल है रब्बे काबा जो कसम है बुधो दुनिया जा मुसलमानो 15 सिपारा है सूरज जो नालो सूरत बनी इसराइल है खोल कुरान फरमाया कुर रब्बे अदखिलनी मुदखल सिद्क़िन व अखरिजनी मुखरज सिद्क़िन वजअलनी मिन लदुनका सुल्तानन नसीरा। अल्लाह फरमायो सोना यो दुआ पढ़ तुझो कमा इनका निजात अल्लाह जो कमा परवरदिगार जो कमा मुझे साईं हथड़ा मथे खया फरमाई वकुर रब्बे अदखिलनी
मुदखल सिद्कियों व अखरिजनी मुखरज सिद्कियों। ओ मुंहिंजा अल्लाह मूंखे हितां कढजां त सुहिणे नमूने सां मदीने में दाख़िल कजांइ त सुठे नमूने सां। अल्लाह फरमायो पहिरीं हाणे घर खां ॿाहिरि निकिर। जॾहिं महबूब दरवाज़ो खोलियो अल्लाह ही तात हथ में ॾिनो बिछाइल, को विथी न आहे, निकिरण जे लाइ का जगह न आहे, अखियूं पटियूं करे बिछाइल। रब फरमायो सोना घबराए ना, मां अल्लाह जो तुंहिंजो आहियां। मिटी खणी करे उछलण तो मोहम्मद मुस्तफा जो कम आहे, इनके अंधो बणाइण मां रब जो कम आहे। खोल कुरान ॿुधो दुनिया जा मुसलमानो, कुरान जो ॿुधण त सवाब आहे, जो न सोने जो दीदार भी सवाब आहे। 9 सिपारो सूरज जो नालो सूरतुल अनफाल आहे, आयत नंबर 17 आहे। अल्लाह कुरान में ऐलान कयो आहे, फरमायो मा रमैता इज़ रमैता वलाकिन अल्लाह रमा वलियुबली अल मोमिनीना मिनहु बलाअन हसना इन्नल्लाह समीउल अलीम। मुझे साईं मिट्टी खणी करे उछलो, रब साईं जे करे अगे ॾे उछलिया त पोयां बीठा आहिनि, सॼे खाबे बीठा आहिनि, उना केरु पहुचाए। रब साईं जे करे मिट्टी खणी उछलिया सॼे वारनि ॾे त अॻियां पोयां चौतरफ़ बीठा आहिनि। रब फरमायो सोना मिट्टी उछलण तो मोहम्मद जो कम आहे, इनखे एतिरी क़दर ताक़त ॾेई वाचू अड़े जे हवा वांगे फेराए करे इन जे अखियुनि मुंह में धूड़ विझण मां अल्लाह जो कम। मुंहिंजे पिरीअ मिट्टी खणी उछलियो, अल्लाह फरमायो सोना हाणे निकिरंदो हल सूरत यासीन जी तिलावत कंदो हल। सुभान अल्लाह त चो मां कुरान जो दीदार करायां। कुरान खोल, कुरान मुंहिंजो साईं निकिरंदो वियो आहे, सूरत यासीन पढ़ंदो वियो। फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुझे समोलना जो कुरान खोलन लाए 22 सिपारो आ, सूरज जो नालो सूरत यासीन आहे। फरमाए यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम। पैगाम मुस्तफा जे खिलाफ जंग हो सही, नबी जे विलादत जे खिलाफ ना। जॾहिं पैगाम शुरू कयूं त पोइ दुश्मन वधी विया ऐं वरी अल्लाह सी पंहिंजे महबूब जी हिफ़ाज़त पाण थो करे पियो। डायरेक्ट रब जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां राब्तो आहे। चओ सुभान अल्लाह। निकता अल्लाह भला पंहिंजे बिस्तरे खे कंहिंजे हवाले कयां, ही अमानतूं कंहिंजे हवाले कयां। चोवा सोनाली तुंहिंजे छान ते कुर्बान वया। अल्लाह फरमायो सोना पांजो बिस्तरो सोने अली जे हवाले कर। चो सुभान अल्लाह। मुझे महबूब फरमायो शेरी खुदा इते आराम कर, सुम मां हिजरत थो कयां पियो। सुबह जो उथणो थी मुशरिकन जो अमानतूं हवाले कजाएं, चौतरो दुश्मन भी बीठा थी। अब हाणे ते सिर जो खतरो आहे के ना, ताके को पंहिंजे बिस्तरे ते सुमारे ऐं चवे त मुंहिंजा दुश्मन चौतरो बीठा आहिनि त पोइ तूं सुम्हंदे? कोई सुमेशल हज़रत अली साईं खे ख़बर भी आ, इएं न पुछियई, इएं न सोचियई मता दुश्मन मूं ते अटैक कन। मुस्कुराए करे चई सोना अज त मां अलीअ जा भाग भला थी विया। महबूब पूरी जिंदगी हर रात सुमा पियो, मूंखे मौत जो डप पियो रहे। पीरी रात आ जंहिंमें मौत जो ज़िमो नबी खणी वियो आ। मुंहिंजे दिल पर फरमायो सुम सुबह जो थंदे, तंहिंजे करे मां अली ॾाढो ख़ुशि आहियां। मौत खे मौत अची सघे थो, मां अलीअ खे न चो सुभान अल्लाह। नबी साईं ॿाहिरि निकिता पर सोना पुछो मुझे रब खां त अल्लाह नबी जो बिस्तरो सोने अली जे हवाले क्यों। जै बिस्तरे ते अल्लाह मख के वेण बर्दाश्त न करे, पर बिस्तरे वारो यार रब कंहिंजे हवाले क्यों। चो सुभान अल्लाह। बिस्तरो नबी जो सोने अली जे हवाले, पर बिस्तरे वारो यार मोहम्मद मुस्तफा चो सिद्दीक जे हवाले। चो सुभान अल्लाह।
के राज को सुने सिद्दीक़ अकबर सा मुकाबलो करे पिरी व्या सिद्धो दरवाजे ते दरवाजो खटकायो वयो आए अंदरो आवाज आयो मल दकल बाप के रहे हेड़े वक्त रात जे वगड़े में सिद्दीक़ जे दर के खटकाण वारो आवाज आयो ओ सिद्दीक़ दर खोल नजर त करके रायो आ पूरी दुनिया जे कदमन में अचे वो वज़ुआ चेहरे वारो यार तुझे दर ते आयो आ फरमे अना मुहम्मदुर रसूलुल्लाह बिनी जहानन जो सरदार आयो आ सिद्दीक़ दरवाजो जो खोले सुभान अल्लाह वज़ुआ जो चेहरे वारो नबी बिठो आहे एतरे कदर त सोणो आ सिज जी भेणी ना है जुल्फन में एतरे कदर कारण जो रात भी शर्माए जी वये रात जो टाइम आए दरवाजो खटकायो वयो आहे कुंडो लुडायो अंदर आवाज आयो के राहे चे अधी रात वेले कुंडा प्या खड़ी के अधी रात वेले कुंडा प्या खड़ी के सिद्दीक़ आखे ए कौन आया फरमाया साईं ने मैं हाँ मोहम्मद दर खोल सिद्दीक़ दिल नाल आया आधी रात वेले असांजो ईमान आ असांजो अकीदो आ तो कुरान उन जगह ते असर करे सके तो जंहिंजे दिल ऐं सीने में ईमान जी दौलत अब आए के ना दोस्तों मुशरिक मुनाफिक जे मथा केतिरो भी कुरान पढ़े असर न कंदोस कुरान उते असर कंदो जंहिंजे दिल ऐं सीने में ईमान वारो चिराग जो ॾियो ॿरी रहियो आ यो मुझो फैसलो ना है अल्लाह जे कुरान का पुछी दिसो त मोमिन कंखे चेबो आ चो सुभान अल्लाह पुछो कुरान खां साईं खोल कुरान अल्लाह साईं कुरान में ऐलान कयो आए अल्लाह जा अज़ीम किताब तू बुधा तू मोमिन कंखे चौंदो पयो आई मुसलमान के राहे अल्लाह जे कुरान ऐलान कयो आए दुनिया वारो कुरान जो बुधण तो सवाब आ इन सोने जो दीदार भी सवाब आहे कर यार जो दीदार फरमाए बिस्मिल्लाह रहमानिर रहीम नासी पराए सूरज नालो सूरतुल अनफाल आहे आयत नंबर 22 अल्लाह कुरान में फरमाओ फरमाइल्लमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत कुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतुहुम ईमानो वाला रब्बिहिम यतवक्कलून कुरान थी कुरान अल्लाह जे कुरान फरमायो मोमिन उनके चेबो आ जने अल्लाह जो जिक्र थी वये तो उन जे दिल में कप कपा तारी थे उन यार जो खौफ अची वये अल्लाह जो खौफ जे दिल में अची वये उनके मोमिन चेबो आ फरमायो अल्लाह जे कुरान इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत कुलूबुहुम जरे अल्लाह जो जिक्र थे नालो अची वये त दिल में अल्लाह जो खौफ व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतुहुम ईमाना जरे कुरान पढ़ो वई तो मोमिन झूमी पे दिल ठरी पे ईमान वधी वये चो सुभान अल्लाह हाँ मोमिन नखे चेबो आ 3 नंबर ते अल्लाह जे कुरान फरमायो वाला रब्बिहिम यतवक्कलून दुख में सुख में परेशानी में मुसीबत में हर हाल
में मोमिन मुसलमान पंहिंजे अल्लाह खां भाईंदो आहे यानी कुरान फरमायो दुनिया वारो कुरान उन दिल ते असर कंदो आ उन सीने ते जाए वठंदो आ जंहिंमें ईमान जी दौलत आ कंहिं न कंहिं कुंड में ईमान जो चिराग बरी रहियो आहे मुशरिक मुनाफिक ते केॾो बि कुरान पढ़ंदे असर न कंदोसि ही त बुजुर्गन जो भी कौल आहे अल्लाह वारे फरमायो साईं सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह वो भी तो फरमाए कुरान मोमिन ते असर कंदो आ मुशरिक मुनाफिक ते सब बार कुरान पढ़ंदे तरी भी असर न थींदुसि छा फरमायो अल्लाह वारे चई तुम में तरबूज कदी नहीं होंदे भावे मक्के ले जाइए अल्लाह वारी जी गाल सही सह सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह पीरन जो पीर वलियन जो वली अल्लाह वारो छा तो फरमाए चई तुम में तरबूज कदी नहीं होंदे भावे मक्के ले जाइए हो काले मूल चिट्टे नहीं होंदे भावे सब साबुन लाए हो खारे खू कदी मिठे नहीं थी दे भावे सब मन मिठा मिलाए हो कौवां दे बच्चे कदी हंस नहीं होंदे भावे मोती चोग चुगाए हो मुशरिक दा मुनाफिक दा दिल पाक न थींदा बाहू भावे 100 बार कुरान सुनाए हो